खानपुर वेझो सिंधवा मां बास धुरन पारां सिंधवा जा दरवाज़ा जेके आहिनि केतिरे ई अरसे खां खणी विया आहिनि ऐं खानपुर माइनर में जेको आहे पाणीअ जी खोट आहे ऐं खानपुर तालुके जे मुख़्तलिफ़ ज़मीनुनि में जेको आहे सारियाली फसल जेको आहे उहो मुतासिर थियो आहे। हिन वक़्तु उहे आबादगार एहतिजाज करे रहिया आहिनि। अचो त हिन खां पुछूं त हिननि जा मुतालबा छा आहिनि। असर ज़मींदार जेके आहिनि उन फाल में गेडियूं कढराए विया आहिनि। असांजो जेको निवाण आहे मथे आहे, खानपुर मेनल में पाणी नथो अचे। मिली भगत करे ऑफिसरनि खे पैसा ॾे रिश्वत खोरनि खे दर कढाए विया आहिनि। कादी जे बंगले में दर पिया आहिनि। असांजी हज़ारे जरेब 5000 एकड़ जरेब हिते असांजो सुकी सोक थी वियो आहे, पर बि असांजा हज़ारे जरेब सोक थी विया। हाणे बि असां एतिरे क़दुरु तयारु आहियूं जो नंगे पेर वेंदासीं CM जे बंगले ते वञी। इहे जेकी बि आहिनि सुभाणे असांजो इहो जथो वेंदो CM जे बंगले ते। इन रिश्वत खोरनि ऑफिसरनि खे चओ असांखे पाणी ॾियो, असां तबाह थी विया। ईद खां 15 ॾींहं अॻे पाणी बंदि करे छॾियो अथऊं। हे को जूअर जो फसल न आहे, हे सारनि जो फसल आहे। पाणी घुरंदो तव्हां होॾे असांजी हालति ॾिसे, असांखे पट लॻा पिया आहिनि ज़मीन। असांखे तबाह करे छॾियो आहे इन्हनि रिश्वत खोरनि ऑफिसरनि। इन्हनि खे हटायो, जल्दी में हटायो, न त असां पाण खे बाहियूं ॾींदासीं, साड़ींदासीं। असां बचा मारिया आहिनि, ख़र्च कया आहिनि, व्याजनि ते पैसा वठी असां तबाह थी विया आहियूं। महिरबानी कयो, बाला ऑफिसरनि खे असांजी इहा ई शिकायत आहे, असांखे पाणी मिले। ॿी ॻाल्हि न आहे, गेडियूं असांखे लॻी मिलनि। जो गेडियूं असांखे न मिलियूं, असां हिन गेडियुनि ते पाण खे बाहियूं जाई साड़ींदासीं। असां तबाह थी विया आहियूं। असां मतलब रोंबी थी वञनि, रोंबियुनि जे सिर्फ़ु 10 ॾींहं सां पाणी आयो आहे। 10 ॾींहंनि खां पोइ इहो पाणी सुकी वियो आहे, तक़रीबन महीनो थी वियो आहे। एहतिजाज करे करे बीठा आहियूं त को असांजी ॿुधण वारो न आहे। ॿुधो साईं, सारियुनि जो हालति इहा लॻी पई आहे, सिर्फ़ु इहो सारियुनि में गंद थी वियो आहे बिना पाणी जे करे। त असां जेकी एहतिजाज करे रहिया आहियूं त असांजो को ऑफिसर ॿुधण वारो को तयारी न आहे हिन वक़्तु ताईं। सफ़ा पाणी जो चुको ई न आहे। जाम वञूं था पाणी जे आसरे त असां लाइ पाणी ई न आहे सफ़ा। वञी ॾिसूं था ज़मीन ते चुको ई पाणीअ जो न आहे। केतिरा ई महीना थिया आहिनि, असां रोज़ु वञूं था तयारु थी, त पाणीअ लाइ पाणी जी अॾ में को पाणी ई न आहे सफ़ा। असां सां ज़ुल्म आहे, महिरबानी कई वञे, पाणी असांखे मुतमिन कई वञे। मासूम ॿारड़ा सभु बीठा आहिनि, महिरबानी करे पाणी ॾिनो आहे सभिनी खे अपील आहे ऑफिसरनि खे। 5000 एकड़ मुतासिर थी वियूं आहिनि। तक़रीबन हिनखे महीने खां मथे थी वियो आहे। असां एहतिजाज कंदा था रहूं, अॻे बि कयो आहे, हाणे बि कयूं था। असांजो खुदार आहे, कुझु ॿुधो ॾिसो, असांजा सफ़ा फसल तबाह था थियनि। अॻे बि एहतिजाज कयो, हाणे बि कयूं था। असां मासूम सभु गॾु करे असां तव्हांजे अॻियां एहतिजाज करण आया आहियूं। ऑफिसर सिर्फ़ु ॿुधनि ई नथा असांजी। जो वञूं था त चवनि था हाणे तव्हांजो खोलियूं था, पर आहे हिन महीने खां मथे थी वियो आहे। सारे जो फसल सड़ी रहियो आहे, पाणी जो चुको बि कोन्हे। असां वञूं था वॾेरनि ॾे, वञूं था ऑफिसरनि ॾे, बाबा असांखे पाणी ॾिनो वञे। चवनि था तव्हां हलो, तव्हांजो पाणी खोलियो था वञूं। असां घर हिते पुॼूं था ज़मीननि जे फसलनि ते, त पाणी चुको ई कोन्हे। सारियूं असांजूं सड़ी रहियूं आहिनि। असांजा बचनि जो रोज़गारु हिननि सारियुनि ते ई आहे। महिरबानी करे असांखे सारियुनि जे पाणी जो ॾिनो वञे। महिरबानी कयो, असां ते रहम कयो वञे। महिरबानी तव्हांजी वॾी वॾी। असां वज़ीर आला खे बि अपील था कयूं, आसिफ़ ज़रदारी खे बि अपील था कयूं, बिलावल भुट्टे खे बि अपील था कयूं। असांखे खुदार आहे, असांजे बचड़नि ते रहम कयो वञे, असांखे फसल जो पाणी ॾिनो वञे। सड़ी सुकी वियूं, ॿियो दर गेडियूं असांखे महिरबानी करे मिलनि। दर पराकूं दर बि पटे विया आहिनि। बाक़ी बि पटियो आहे, ख़बर पवंदी न। हा, वॾा वॾा ज़मीनदार जेके आहिनि, गेडियुनि खे असांखे पाणी न ईंदो। असांजी ज़मीन आहिनि मथे, उहो बि त साईं बसि हुन ज़मीन हेठि असांजी मथे नथो पाणी चढ़े। अॻे हूंदियूं गेडियूं त पराकूं पटे विया आहिनि। इहा महिरबानी कयो, गेडियुनि जी असांजी महिरबानी कयो, तॾहिं पाणी ईंदो, न त न ईंदो। इहा भलाई कयो। पाणी जो वॾो खोट आहे, असां नुक़सान में था वञूं। 4-5 हज़ार एकड़ हिते नुक़सान में थो वञे, पर बि ईअं नुक़सान में वियो आहे, हेल बि ईअं नुक़सान में वियो आहे। सफ़ा ॾुखियाई आहे। हे ॿार बचा सभु दरपदर थी विया। रोई सभिनि खे ॿारनि खे घुराए असां इहो कयूं था इस्तिग़ार। महिरबानी करे पाणी असांखे ॾियो। त असांखे पाणी नथो मिले। असांजी जेके बि पोखा आहिनि मूड़ ते, उहे कुल ई माना 2-3 हज़ार जहिड़ी ज़मीन आहे, उहा कुल असांजी सुके थी पई। हिन वक़्तु तव्हां अची ॾिसो, का शइ बि कोन्हे। पछाटियूं असांजूं सारियूं, उन में पाणी कोन्हे। काॾे वञूं, असां छा कयूं बाबा? जेकॾहिं पाणी न मिलियो, असां पाण खे बाहि ॾेई छाड़ींदासीं, मतिलबु एतिराज़ कंदासीं बाबा। इहा महिरबानी वॾनि ऑफिसरनि जी। असां उन्हनि खे अर्ज़ु था कयूं त असांखे महिरबानी करे पाणी ॾियनि बाबा। वधि में वधि महिरबानी असांजे लाइ गरीब आवाम जी अपील आहे
महिरबानी करे असांखे पाणी जी सख़्तु ज़रूरत आहे। मुस्तरिफ़ सभु असां जेके 5000 एकड़ वारा मुस्तरिफ़ सभु असां ग़रीब मिसकीन यतीम बेवा आहियूं। असांजी वधि में वधि अपील वॾनि खे कई थी वञे, हथ जोड़े ऐं ई मासूम असां तव्हांजे अॻियां बीहारियूं बीठा आहियूं। इन्हनि में वधि में वधि महिरबानी करे पाणी जी असांखे सख़्तु ज़रूरत आहे। मुस्तरिफ़ जेके वॾा ज़मींदार आहिनि संदसि साईं उहे गेडियूं पटाए खणाए विया आहिनि। असां मुस्तरिफ़ ग़रीब यतीम हारी 2-2 एकड़नि वारा आहियूं। हिते संदसि असांजा कोई बि वॾो ज़मींदार न आहे। जो असां मुस्तरिफ़ बीठा आहियूं सभु यतीम ग़रीब ऐं 2-2 जिरेबनि जा मालिक आहियूं। सो बि असां हारी आहियूं। सो महिरबानी करे असांखे सख़्तु में सख़्तु ज़रूरत आहे पाणी जी। सभिनि खे अपील थी करे वञे, महिरबानी अलाह जे वास्ते ख़ुदा जे वास्ते असांखे पाणी जी सख़्तु ज़रूरत आहे। गुज़िरियल साल बास धुरन पारां गेट जा दरवाज़ा जेके आहिनि उहे पटे खणी विया आहिनि। गुज़िरियल 1 साल खां आपाची खाते पारां उहे दरवाज़ा न आहिनि लॻाया विया, जंहिंजे करे खानपुर माइनर में जेको आहे उहा पाणीअ जी खोट आहे। खानपुर माइनर में पाणी न हुजण सबबि 5000 एकड़ जेकी आहे उहा ज़मीन गैराबाद आहे, सारियाली फसल न थी सघियो आहे। हिन वक़्तु मुख़्तलिफ़ उन इलाइक़नि खां आयल ज़मींदार जेके आहिनि उहे एहतिजाज करे रहिया आहिनि ऐं इन्हनि जो चवणु आहे आबादकारनि जो ऐं हारियुनि जो त गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां जेको आहे पाणीअ जी फराहमी बंदि कई वई आहे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर ऐं ॿियनि अख़्तियारनि खां इहो मुतालबो कयो आहे त आपाशी खाते जे उन्हनि आफ़ीसरनि ऐं उन्हनि बास धुरन ख़िलाफ़ु कार्रवाई करे ऐं दरवाज़ा जेके आहिनि उहे सिंधवाह में लॻाया वञनि ऐं पाणीअ जी खोट ख़तमु कई वञे। कैमरामैन आदिल जान लाड़िक सां गॾु रहीम लाड़िक, सिंध TV न्यूज़, कानपुर।